अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शहज़ाद जुनेजो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क ऐं असां हाज़िर आहियूं हिन वक़्त जी अहम ख़बरुनि सां। पाकिस्तान में करोना वबा वधीक 83 ॼणनि खां हयातूं खसे वरितियूं। 24 कलाकनि दौरान 3902 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। NCOC मूजिब मुताबिक़ 24 कलाकनि दौरान मुल्क में करोना वबा 83 ॼणा फोत थी विया आहिनि, जंहिं बाद मुल्क में करोना सबबि फोतुनि जो थियल अंग खां वधी 26,413 थी वियो आहे। NCOC पंहिंजनि अंगनि अखरनि ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं 60,570 करोना जूं टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 3,902 ॼणनि खे करोना जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद मुल्क में करोना मरीज़नि जी मजमूई अंग 11,90,136 थी वियो आहे। सरकारी अगनि अखरनि मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में करोना जे केसनि जी शरह 6.5% रही। 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में 4,387 करोना जा मरीज़ सेहतियाब थिया आहिनि, जंहिं बाद मजमूई तौर ते सेहतियाब थियल मरीज़नि जो अंग 10,71,976 आहे, जॾहिं त फ़ाल केसनि जो अंग 91,747 आहे। नौशेरो फेरोज़ में PP तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत जी ज़ियादतियुनि ऐं ख़ुर्शीद शाह जे केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। PP ज़िले नौशेरो फेरोज़ तरफ़ां MNA सैयद इब्रार शाह, MPA मुमताज़ अली चांडियो, रईस ख़ालिद हुसैन चांडियो, फेरोज़ अहमद जमाली, फारूक बुमरो, राफ़े बुमरो, अमीर बख्श राजपर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पार्टी अॻुवाणनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ पाणी जी खोट में वफ़ाक़ी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैलियूं कढी नेशनल प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त आसिफ़ ज़रदारी, फरियाल टालपुर, ख़ुर्शीद शाह समेत PP अॻुवाणनि ते कूड़ा केस दाख़िल करे PP क़यादत खे झुकाइण जी कोशिशि कई वई आहे। हिननि चयो त सिंध में पाणी जी खोट सबबि सिंध जी ज़रई मईशत तबाह थी वई आहे। सिंध मां पाणी खे खोट ख़तमु कई वञे। हिननि घुर कई त पार्टी अॻुवाणनि तां कूड़ा केस ख़तमु करे बरतरफ़ करे सिंधी मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। मीरपुर ख़ास में पीअण जे पाणी जी बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ रवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। कोरीगोट, शादमान सिटी, दस्तगीर टाउन समेत केतिरनि ई सालनि खां पीअण जे पाणी न मिलण ऐं बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ साले कोरी राशिद मरी जी अॻुवाणी में खिपरो रिंग रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एहतिजाज कंदड़नि चयो त केतिरनि ई सालनि खां पाणी जी खोट, बिजली जी लोड शेडिंग सबबि रवासियुनि केतिरियूं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर केर बि संदन वारह करण वारो नाहे। हिननि मुतालबो कयो त पीअण लाइ साफ़ पाणी फ़राहम करे बिजली जी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। न्यू सईदाबाद वेझो नौजवान करण लॻण सबबि फोत थी वियो। ॻोठ अहमद शाह कोट जी सेवण वासी नौजवान पंहिंजे भाउ सां कमु कंदे नाले आमिर करण लॻण सबबि फोत थी वियो। फोती जो लाश फौरी तौर ते तालका अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां फोत थियण जी तस्दीक कई। फोती जो लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद वारिसनि हवाले कयो वियो, जितां वारिस लाश खणी खणाए विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।